प्रोग्राम वस्ती वस्ती वाहन वाहन में आऊं आहियां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां नवाब शाह ज़िले जी वस्ती मस्ती खुही में पहुता आहियूं। नाज़रीन ही जेका वस्ती आहे उहा क़दीम वस्ती आहे ऐं तमामु वॾी वस्ती आहे ऐं नवाब वली मोहम्मद शहर जी भिक सां ऐं नेशनल हाईवे जे भिक सां आहे। उन खां 1 किलोमीटर परे आहे। मस्ती खुही जी वस्तीअ में सुई गैस नाज़रीन कोन्हे का, हिते वाटर सप्लाई स्कीम कोन्हे, घटियूं पकियूं कोन्हनि, ड्रेनेज जो हिते को बि वजूद कोन्हे को, ऐं हिते नियाणियुनि जो स्कूल कोन्हे को। जॾहिं त ही शहीद बेनज़ीर आबाद जेको अॻूणो नवाब शाह ज़िलो हुयो उन में मौजूदु आहे ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो ही ज़िलो आहे ऐं उन में ही वस्तियूं आहिनि जेके उजाड़ जा मंज़र पेश कनि थियूं ऐं जिते का बि बुनियादी सहूलियत कोन्हे। ऐं सरकार इन शइ जी दावेदार आहे त हुननि तमामु वॾा कम कराया आहिनि सिंध में। गुज़िरियल 14 सालनि खां हुन जी हिते हुकूमत आहे, पर हुननि को ख़ासि किरदारु हितां जे वस्तियुनि जे लाइ न कयो आहे। ऐं न रुॻो हीअ वस्ती पर सिंध जूं सभई वस्तियूं, हिन में हीअ वस्ती त अञा कुझु बहितर हालति में आहे, पर ॿियूं वस्तियूं सिर्फ़ु उजाड़ ई उजाड़ आहे। ऐं हीअ उहा सिंध आहे जेका हिन मुल्क खे सभ खां वधीक कमाए ॾिए थी, पर हिन जूं वस्तियूं तबाह हाल आहिनि। अचो त पाण हिन वस्तीअ जे माण्हुनि सां गुफ़्तगू करियूं ऐं उन्हनि खां पुछूं त हू पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारनि था। हाजी मियार ख़ुशि आहीं? चङो भलो अल्लाह जो अहसान तयारु ख़ैर अदा ख़ुशि आहियो? तयारु ख़ैर आहे। ख़ैर दुआऊं। हाणे तुंहिंजी वस्तीअ जा कहिड़ा मसइला आहिनि इहे असांखे थोरा ॿुधाए हाल अहवाल। वेठा बि शहर जे भरिसां आहियो? सर असां हिन ॻोठ जा आहियूं ऐं तक़रीबन काफ़ी पुराणो ॻोठ आहे असांजो, पर हिते जा असांजा जेके बि MP MLA आहिनि सो असांखे त का बि सहूलियत कोन मिली आहे, न गैस मिलियो आहे, न का लाइट जेका आहे सा 2014 खां वठी कटियल आहे। लाइट जे लाइ शिकायतूं करे करे बीठासीं साईं ताईं उनड़ आहिनि असांजे साइड में, या डायरी साहब आहिनि MPA, इन्हनि खे बि चई चई तकजी बीठा आहियूं। को बि असांजी ॿुधण जे लाइ केर बि तयारु कोन्हे। माटी करे पोइ असीं मज़दूर माण्हू आहियूं ऐं कुझु ज़िमेदारियूं आहिनि पंहिंजियूं। तमामु सुठे नमूने सां वक़्तु गुज़ारी पिया। ग़रीब शरीफ़ ॻोठ आहे तक़रीबन, न को अहिड़ो को किरदारु आहे को चोर लोफर, न को ॿियो को अहिड़ो असां वटि का कम पेश आहे। तव्हां वटि कान्हे का? जी जी। ऐं वाटर सप्लाई जी स्कीम का ॾिनी अथनि? न सर उहो बि कोन मिलियो आहे। तक़रीबन 2-3 चकर सर्वे करे विया आहिनि, पर कम जे लाइ माना बबाऊं लॻो पियो, कमु कोन थियो आहे। बबाऊं बाक़ी सर्वे जाम करे विया आहिनि। न कुझु बि कोन्हे, का बि शइ कोन्हे। तव्हांजे रूबरू पयूं आहिनि गलियूं जंहिंमें असां वेठा आहियूं ऐं तव्हां बि ॾिसी सघो था। इहे कचियूं गलियूं लॻियूं पियूं आहिनि, गटर लाइन बि कोन्हे, सुई गैस बि कोन्हे, लाइट बि कोन्हे, गली पकी बि कान्हे। 400 घर आहिनि भला हिते। तव्हां वटि नियाणियुनि जो स्कूल आहे? नियाणियुनि जो स्कूल बि कोन्हे। असांखे प्राइमरी स्कूल 5 दर्जे जो आहे जिते नियाणियूं ऐं छोकिरा गॾिजी पढ़नि था। मास्टर घणा आहिनि हुते? मास्टर हिकिड़ो हो, ॿियो असांखे ॾिनऊं 2-3 महीना पोइ मनपसंदि माण्हुनि वरी उन्हनि खे कढी ॿिए कंहिं स्कूल में खणी विया आहिनि। असां वियासीं एसडो ताईं, तक़रीबन काज़ीअ में शिकायतूं बि कयूंसीं। असां वटि तक़रीबन 400 ॿार आहिनि, असांखे मास्टर 2-3 ॾियो, उहो बि असांखे कोन मिलियो। वोट त ॾींदा हूंदव न? वोट ॾींदा आहियूं सर। पोइ उहे छा था कनि तव्हांजे लाइ? उहे असांजे लाइ कुझु बि कोन सोचियो आहे उन्हनि। अब्दुल खालिक कहिड़ा हाल अथई? दुआ अल्हम्दुलिल्लाह, मालिक जा करोड़ एहसान। वक़्तु गुज़रे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम आहिनि। गंज आहिनि माशाअल्लाह। असांजे ॻोठ में 400 घर आहिनि। असांखे तकलीफ़ आहे, गैस लाइट कान्हे, गडर सिस्टम कोन्हे को, पाणी वाटर सप्लाई कोन्हे को। असांखे तकलीफ़ घणी आहे। ईंदड़ साल हाणे कहिड़ो बि MP MLA ईंदो, असां हुन सां ॻाल्हाईंदासूं। बाबा असांखे का सहूलियत न मिली आहे, गली बि कोन्हनि। ख़ुशि आहीं? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा संता ज़बरदस्त। अल्हम्दुलिल्लाह। नियाणी आहे हिकिड़ी साईं। हाँ, पुटु कोन थियो? न साईं। अच्छा, नियाणी खे पढ़ायो अथई? जी साईं। किथे? 5 जमात प्राइमरी स्कूल ॻोठ मस्ती खुही में साईं। हाँ जी साईं। जी साईं। ॻोठ में कहिड़ा मसइला आहिनि? का बि सहूलियत कान्हे का साईं। कहिड़ी सहूलियत? न लाइट आहे, न बिजली आहे, न गैस आहे, गटर सिस्टम बि कोन्हे, नियाणियुनि जो स्कूल बि कोन्हे। अंधेरे में वेठा आहियूं साईं, अंधेरे में। का बि सहूलियत न आहे। असां पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं। पीपल्स पार्टी खे असां वोट बि कया आहिनि। ईअं न त आईंदे लाइ पोइ वोट कंदासीं कास्ट, पर असांखे सहूलियत का बि कोन्हे। असीं अंधेरे में जहिड़ी हूंदा ई आहे। पोइ इहे छा था कनि नुमाइंदा कहिड़े? बसि साईं चवनि था बाबा हाज़िर ॾियूं था, हाज़िर हिन दफ़े वोट कयो असांजो वाइदो आहे, वाइदा करे फिरी वञनि था। जहिड़ो असेंबली में सुता पिया ॿुधनि, का बि शइ कोन था, कन ते जूं बि कान थी चोरे।
पुणे टिन मसइले जो हल बस इंशाल्लाह अलाह ऐं अलाह जो हबीब कंदो त का तनज़ीम ठाहींदासूं उन ते अमल कंदासूं कराईंदासूं हो हाणे छा कयूंसीं MP खे असीं छा था करे सघूं वाइदा करे था वञनि फिरी था वञनि सहूलियत काई कोन्हे न इस्पताल आहे का बीमारी आहे बढ़िया आदि किथे पहुचूं काई शइ न आहे साईं काई शइ न आहे कुझु बि न आहे नाज़रीन मस्ती खुही जी वस्ती यूनियन काउंसिल अहमद बुग्यो तालको काज़ी अमन ऐं ज़िले नवाब शाह जंहिंखे हाणे शहीद बेनज़ीर आबाद सॾियो वञे थो उन में अचे थी शहीद बेनज़ीर आबाद शहर खां उत्तर जी कुंड ते 35 किलोमीटर जो मुफ़ासिलो तय कबो ऐं काज़ी अमन खां उत्तर तरफ़ 14 किलोमीटर ऐं नवाब वली मोहम्मद खां ओभर तरफ़ 1 किलोमीटर जो मुफ़ासिलो तय कबो त अची मस्ती खुईअ में पहुचबो नाज़रीन ही तमामु वॾी वस्ती आहे 400 खां मथे घर आहिनि ऐं आबादी बि 4 खां 5 हज़ार जे विच में ॿुधाई वञे थी हिन वस्तीअ में चांडिया लाखा माछी पंवर ख़ासि केली ऐं बिरोही बिरादरियूं रहनि थियूं वकील गुलाम हैदर ख़ुशि आहीं अल्हम्दुलिल्लाह साईं अल्लाह जा लख एहसान तव्हां साईं तयार आहियोसीं ख़ुशि होसीं अल्लाह जा एहसान महिरबानी जी सॼा हाल हवाला ॾे कहिड़ी सूरत हाल आहे कि मसला हल कया अथनि यार को वोट वठियो था वञनि साईं असां त नंढा थिए वॾा थिया आहियूं हिन ॻोठ में जवा निपना हिते आहियूं असांखे स्कूल प्राइमरी खां सवाइ ॿियो कुझु न मिलियो आहे न वाटर सप्लाई आहे न गडरा न असांजूं घटियूं पकियूं थियूं आहिनि हींअर पैसा आया बि आहिनि उछू बि थिया उहे खाई आहे चङा असां वटि न पहुता सुई गैस उहे बि आया पर पैसा खाइजी विया वरी ॿिए पासे खाइजी वई असां वटि हा बसि को ॾोह हुनजो कयो अथऊं जो असां वोट ॾिना आहिनि हुनखे अॻियां कयो अथऊं तॾहिं ॾोह असांजो इहो आहे नियाणियुनि जो स्कूल साईं न आहे उन जे लाइ ॾुखिया आहियूं ॾाढा ॾुखिया आहियूं इस्पताल न आहे बचड़ा बीमार थियनि था राति जो अधु राति तकलीफ़ में आहियूं असांजी ॻोठाणनि जी केरु नथो ॿुधे बरसाति पवे थी घर किरियो पवनि था बचड़ा वाल माण्हू ग़रीब मिसकीन मज़ूर आहियूं असां हिते पोइ परदा ॾियो पाल टंगियो वक़्तु कढूं था कोई बि असांजी हिन टाइम ताईं हेल्प न कई आहे ज़रदारी साहिब जो ज़िले साईं ज़रदारी साहिब वटि असां हितां गाॾियूं भरे एमिननि ॾे वियाऊं ॿियनि ॾे वियाऊं पर कंहिं बि असांजी ॿुधी न हाज़िर बाबा बसि वोटनि भेॼ असांजा पेरनि पोइ असांजा बाबा बि नथा थियनि हींअर असांजा हू माना ख़ानदान आहिनि वॾा असीं ग़रीब आहियूं असीं पंहिंजे घर वेठा आहियूं पोइ हिन मसइले जो हल कहिड़ो आहे कहिड़ो हल इहो ई हल आहे त असां हाणे सभई पाण में मुतमिन थी ॻोठाणा पाण में हाणे वोटनि जे लाइ कंहिंखे वोट न ॾींदासीं केर बि ईंदो उनखे जवाबु ॾिबो वोट ॾिबो पर मतिलबु जॾहिं असांखां कमु थींदो पोइ हींअर न असांखे 9 साल लाइट न आहे कटे विया असांजो ग़रीबी हाल आहे ॻोठु असांजो रेसा असांजो जाम साहिबु आहे उन वटि वियासीं साईं असां सां महिरबानी कयो हिते आयो ॾारी साहिबु अचे असां वाइदो कयईं त तव्हांखे 4 तव्हांखे ॾियां थो ट्रांसफार्म तव्हां वोट असांखे ॾियो वोट ॾिनासीं निकिरी वियो उहो वरी असांखे लूणु कोन हाणे सुता पिया आहिनि घर ॿार लंडन आहे चोथों साल पियो हले हुनखे बि 4 साल आहे असांखे उहो चवे लंडन आहे हाणे असीं हुनखे छा कंदासीं वॾे हिसाब सां असीं ग़रीब आहियूं असीं बचनि जी कयूं या वॾेरनि जे पोयां लॻूं असीं नथा लॻी सघूं इन जे करे असां सभई ॿाहिरि पाण में सलाह करे हाणे ईअं ई कंदासीं जेको थींदो हा सलाह सां असीं हाणे हा बिल्कुलु सभई गॾिजी हाणे स्कीम ठाहींदासीं बिल्कुलु लाखा बिरादर चांडिया बिरादर सभु गॾिजी कंदासीं सभई हा हा साईं असां दासनूं भरे सुज़कियूं भरे नवाज़ ताईं साईं जे पोयां वियाऊं अधु ख़बर आहे असां ट्रांसफर मिला असांखे रुलायो ॾाढी साहिबु अबा वञो वञी HD ॾे वञी मिलो था साहिबु जेको हुनखे चई छॾियो आहे कोन मिलियो आहे असांखे कुझु न मिलियो उहा ॻाल्हि आहे ऐं उहो सुवालु आहे जो समूरी सिंध जे वस्तियुनि ॾांहुं हिकिड़ो पैगाम आहे ऐं हितां जो जंहिं असां शहीद बेनज़ीर आबाद ज़िले में बीठा आहियूं जेको अॻूणो नवाबशाह ज़िलो हुयो जेको आसिफ अली ज़रदारी जो ज़िलो आहे ऐं आसिफ अली ज़रदारी हिन मुल्क ते सदर बि रहियो आहे ऐं उनजो वज़ीर अज़म बि रहियो आहे वफ़ाक़ में हुनजी कई दफ़ा हुकूमत रही आहे हिन वक़्तु सिंध में 14 साल त हुनजी हुकूमत हली रही आहे हीअ सभु पीपल्स पार्टी खे वोट ॾींदड़ आहिनि ऐं हिननि जो खान मोहम्मद ॾाहिरी MP आहे हिते उनड़ साहिबान जेके आहिनि उहे काज़ी अहमद वारा उहे हिननि जी नज़रदारी कंदा आहिनि पर इहा बदकिस्मती आहे त हिननि 400 खां वधीक घर आहिनि पर हिननि खे को बि स्कूल कोन्हे नियाणियुनि जो हिन वटि ड्रेनेज कोन्हे हिन वटि का बि सहूलियत कोन्हे त हिन चाचे जी जेका गुफ़्तगू हुई उहा गुफ़्तगू पैगाम आहे न रुॻो हितां जे ज़रदारी जे लाइ न रुॻो हितां जे ॾाहिरनि जे लाइ पर सिंध जे सभिनी चूंडियल नुमाइंदनि ॾांहुं हिकिड़ो पैगाम आहे त हाणे असां ॻोठाणियूं तंज़ीमूं ठाहींदासीं ऐं फ़ैसिलो कंदासीं त असां तव्हांखे वोट ॾियूं या न ॾियूं छाकाणि त तव्हां असांजी का बि ख़िदमत न कई आहे
अलमियो इहो आहे त हिन बस्तीअ में नियाणियुनि जो स्कूल कोन्हे को। 400 घरनि ते मुश्तमिल हीअ बस्ती आहे ऐं उतां जूं सवनि जी तइदाद में नियाणियूं तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। छोकरनि जो स्कूल हिननि खे ॾिनो वियो आहे पर उते मास्तर हिकिड़ो आहे ऐं शागिर्द 300-400 आहिनि जिन खे हू पढ़ाइण जी पोज़ीशन में कोन्हे ऐं माण्हुनि इहे बि शिकायतूं कयूं त हू रेगुलर न आहे, कॾहिं ईंदो आहे त कॾहिं न आहे ईंदो। अकबर पढ़ियो घणो ई बा? मां कोन पढ़ियल। वरी छो? स्कूल में साईं ई कोन्हनि। स्कूल में साईं कोन्हनि माना उस्ताद कोन्हनि न? कोन्हनि। पोइ तूं पढ़ी कोन? भाइर घणा आहियो? 6 भाइर आहियो। माशाल्लाह, तव्हांजे पीउ वॾी महिनत कई आहे। ॿिया छा कंदा आहिनि? सभु कम ते आहिनि, बजणा बसि घर ते हूं। बजणा घर ते? तूं को बि कमु कोन करी? मां गाह कंदो आहियां। गाह कंदो आहीं। माल कहिड़ो आहे? में आहे हिकिड़ी। हिकिड़ी में हा। पंहिंजो ढुकी आहे या खीर थी ॾे? खीर ॾिए थी। घणा किलो थी ॾे? 3 किलो। 3 किलो। खपाईंदा बि हूंदव? न खपायो कोन? सुबुह जो 3 किलो, शाम जो 3 किलो, 6 किलो थी विया ईअं न? पोइ हुन मां को ॾुध ॿुध ॾींदा आहियो पाड़े वारनि खे या रुगो पाण मखणु खायो छॾियो ऐं लस्सी पीओ छॾियो? पाण ई वेठा न खीर पीअंदा आहियूं। 6 ॼणा आहियूं। 6 ॼणा। पोइ वरी भाती बि घणा आहियो, खानदान बि वॾो आहे। भला ॻोठ वारे में नियाणियुनि जो स्कूल कोन्हे न ऐं छोकरनि जे स्कूल जे लाइ बि हिकिड़ो मास्तर थो अचे? उहो बि 2 ॾींहं अचे थो, हिकिड़ो ॾींहुं अचे ई कोन थो। हिकिड़ो ॾींहुं अचे ई कोन थो त ॿारनि जी तइलीम त तबाह लॻी पई आहे। पोइ इहा कीअं सुधरे? ये हाणे जीअं सरकार वारनि जी मर्ज़ी आहे। सरकार वारनि जी मर्ज़ी कीअं? सरकार त तव्हां ठाही आहे। असां त घणो ई चयो स्कूल ठाहे ॾियो पर नथा ठाहे ॾियनि। नथा ठाहे ॾियनि। नवाब वली मोहम्मद वेंदो हुई? हा। घुमण वेंदो हुई या मज़ूरी ते? घुमण वेंदो हुई। नवाब वली मोहम्मद में कहिड़ियूं बाज़ारूं आहिनि जो घुमण वेंदो हुई? बसि हूअं ई शाम जे टाइम वांदा हुआ। हाणे तूं हींअर बि पढ़ी सघीं थो जेकॾहिं चाहीं त स्कूल में साईं ई कोन्हे न? जेको पढ़ियो लिखियो अथई ॻोठ में न उन वटि रोज़ कलाक हिकिड़ो ट्यूशन वठि त सिंधी त पढ़ी वेंदे। इरफान छा कंदो आहीं बाबा? बाबा ई कराची खां आई वेठा आहियूं घर। कराची खां आयो आहीं? जी। त कराची में छा कंदो आहीं? कमु कंदा आहियूं। कहिड़ो? शादियाल में चौकीदारी। चौकीदारी? जी। काजर जी मज़ार ते? न उते अलाह सिर्फ। हाँ। पगार घणो मिले? 16-17 हज़ार आहे। 16-17 हज़ार आहे। जी। भलो आहे भला 5 रुपया। हाणे तूं घणा भाइ रहियो? 4। ॿिया छा कंदा आहिनि? 3 कराची में, हिकिड़ो मां घर आहियां। हिकिड़ो तूं घर आहीं? जी। माना कराची में उहे सभई नौकरियूं कनि था? जी ईअं न? जी बिल्कुलु। हाणे ॻोठ तुंहिंजे में मसाला कहिड़ा आहिनि? न को असां लाइट आहे, न को गैस आहे, न को गटर लाइन आहिनि। घणा मसला आहिनि। न को अस्पताल आहे, न को स्कूल आहे। वोट त ॾींदा हूंदव न? जी। उहे तव्हांजे लाइ छा था कनि? असांखे चवंदा असां तव्हांखे लाइट ॾेई ईंदासीं, लाइट कोन था ॾेई वञनि, सुता पिया आहिनि घर। कंदो छा आहीं? मां बि कराची में ड्यूटी कंदो आहियां, बस ते कंडक्टरी। बस ते कंडक्टरी कंदो आहीं? घणो थो बचत थिए? सही 15,000 पगार आहे। 15,000 रुपया पगार आहे ऐं पंहिंजो इहो 24 कलाक ड्यूटी आहे न? जी 24 कलाक ड्यूटी आहे। इहो त माना 15,000 त थोरो पगार आहे। बसि छा कयो, बसि मजबूरी आहे, करिणो थो पए। भाइर घणा आहियो? 6 भाइर आहियो। ॿिया छा कंदा आहिनि? 4 कराची में ड्यूटी कंदा आहिनि, 2 हिते आहिनि। भलो था कयो, इहो भलो कराची खे वसायो, इहो भलो था कयो। ॻोठ में मसला कहिड़ा आहिनि? ॻोठ में इहे हालत ॾिसो वेठा हुओसीं, न बिजली आहे, न गैस आहे, न गलियूं आहिनि, न गटर लाइन आहिनि। बसि वॾेरा अचनि था, पंहिंजो कमु कयो हली था वञनि। नियाणियुनि जो स्कूल बि कोन्हे? न उहो बि न आहे। हिकिड़ो ई स्कूल आहे जंहिंमें गॾु पार कुझु बि न आहे सर। बिजली भला? बिजली बि न आहे सर। 14 जो कटियल आहे, अञा ताईं न आई आहे। 14 जो कटियल आहे माना 7 साल थी विया? 7 साल थी विया न आहिनि। वॾेरनि खे चयोसीं अचनि था, पंहिंजो कमु कढी हली था वञनि, पोइ पोयां लोणी कोन था। सूरत हाल ख़राबु था आहे। पोइ हाणे छा कयूंसीं? बसि न पोइ तव्हां वोट था कयो त उन्हनि वटि विया आहियो? वोट ॾियूं था उन्हनि खे बि थोरो अहसासु करणु खपे न की पोयां असांजा बि असां सां आहिनि माण्हू, लेकिन उन्हनि खे अहसासु न आहिनि त हाणे ईंदा त हाणे उहो वोट बिल्कुलु सभु ॻोठ वारा कावड़े वठा त वोट हिकिड़ो बि न ॾींदासीं। अमी नालो छा आहे? सुघड़। सुघड़। अम्मा मुंहिंजी ॾाढी सुघड़ आहे। अम्मा ॾे ख़बर स्कूल वञी थी? न चाचू। छो अम्मा? स्कूल सही न आहे। स्कूल सही कोन्हे को? न। छा स्कूल तव्हां नियाणियुनि जो भला अलॻि आहे? आहे पर इहो सुठी न आहे पढ़ाई। पढ़ाई सुठी कान्हे का? न। छा तव्हांजो अलॻि त बाबा नियाणियुनि जो कोन्हे? तव्हां त छोकिरनि सां गॾु पढ़ंदियूं आहियो न? जी। पोइ हाणे स्कूल तूं कान थी वञी त पोइ इहो तइलीम खां सवाइ त सुठी ॻाल्हि कान्हे का न? मां पढ़ंदुसि। पढ़ंदे न? हा बिल्कुलु तोखे पढ़णु खपे। पोइ तूं स्कूल में वेंदे त पढ़ंदे न? हाणे त वॾो थी वियो वञ न स्कूल। मुंहिंजी अम्मा थी चवे मुंहिंजो भाउ नंढो आहे, सुन जो नालो साहिल आहे, उहो
तू हींअर ॾींहुं बदल अथसि तू जन पोइ असां वेंदासीं अच्छा उहो उनजी तोर थींदी त उनखां पोइ तूं स्कूल वेंदे ॿई गॾिजी ॿई भाइर गॾिजी वेंदो स्कूल है न तव्हांजो बाबा छा कंदो आहे बाबा मारे कुटे घर मां कढी छॾियो बाबा मारे कुटे घर मां कढी छॾियो छो कढी छॾियो बाबा शराफ़ी हो शराफ़ी हुयो हाँ इहो त वॾो मसइलो आहे पोइ कीअं पढ़ंदो मां क़ुरान शरीफ़ पंहिंजी नानीअ वटि थो पढ़ां हा पर मां मुंहिंजो भाउ आहे न हा उहे तूं चवंदासीं न पोइ असां ॿई गॾु ट्यूशन ते पढ़ंदासीं ट्यूशन ते ज़रूरु पढ़णो आहे ज़रूरु पढ़णो ॾाढो ज़बरदस्त नाज़रीन ही मासूम पुठनो गाड़ो जंहिंखे कमीस बि कान्हे का सुहेल जंहिं दर्द जो ज़िक्र कयो हुनजी का बि इंतिहा कान्हे हिन चयो त मुंहिंजो पीउ शराबी आहे ऐं असांखे मारे कुटे थो ऐं असांखे घर मां हुन कढी छॾियो आहे नाज़रीन ही वॾो अलमनाक किसो आहे त सिंध जूं वस्तियूं नशनि शराबनि ठरनि जे वर चढ़ी वियूं आहिनि ऐं कंहिं बि समाज अंदरि जॾहिं नशा ऐं लातल की उरूज ते पहुचंदी आहे त उनजो वॾे में वॾो कारण सियासी बहरान हूंदो आहे हिते असां वटि जेका सियासत आहे सा भूतार की सियासत आहे का बि अवामी सियासत कोन्हे का जो हिते माण्हुनि वटि का इंस्पायरेशन हुजे या माण्हू का कंहिंखे पंहिंजो आसरो सम्झनि कंहिंखे पंहिंजी उमेदु सम्झनि हिन मासूम जा जेके मासूमाणियूं ॻाल्हियूं हुयूं ही ॻाल्हियूं फ़रियाद आहे समूरी सिंध जो फ़रियाद आहे रुॻो हिन वस्तीअ जो न पर समूरी सिंध जो फ़रियाद आहे ऐं समूरी सिंध खे सोचणु खपे त इहे नशा इहे लातलकियूं इहे ठरा इहे चर्स आफ़ीम खाइणु बंदि करे हुननि खे पंहिंजे बचनि जे लाइ सोचणो पवंदो उन्हनि बचनि जे लाइ सोचणो पवंदो जेके बच्चा पुठनो घाड़ा आहिनि जेके बच्चा ॿिनि वक़्तनि जी मानी नथा खाई सघनि जिन बच्चनि जे पेरनि में जुती कान्हे का अमीर सिंध जो ई उहो नंढड़ो ॿारु हुयो जंहिं पंहिंजी मासूमियत में एॾी वॾी ॻाल्हि कई आहे जेका सिंध जी साञा खे सोचणु खपे सिंध जे शऊर खे सोचणु खपे सिंध जी सरकार खे सोचणु खपे त ही उहे माण्हू आहिनि जेके हिन मुल्क खे हलाइनि था वसीला समूरा सिंध ॾिए थी पर उन जा ॿार उहे स्कूल नथा वञी सघनि पढ़ी नथा सघनि उन जा वालिदेन मुख़्तलिफ़ इल्लतुनि मुख़्तलिफ़ आदतुनि जो शिकार थी चुका आहिनि पाण हिन नंढड़े सां गुफ़्तगू कई अचो त कंहिं ॿिए ॻोठाणे सां गुफ़्तगू करियूं था नाज़रीन ही आहे सिंध जो अपाहिज नसुल ही जेके नंढड़ो ॿारु आहे इहो डिसेबल आहे इहो अपाहिज आहे ऐं इहो हली बि नथो सघे ऐं इन सां इलाही सारा मसइला आहिनि ऐं हिन जो को इलाजु कराइण वारो कोन्हे को अदा दीन मोहम्मद ख़ुशि आहीं अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे दुआ ख़ैर तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर आहे किथां पियो अची बनीअ तां बनी ते वे जी हा छा कायो अथई कम ते सरी आहे हाँ जी हा सरिया काई अथई सरीअ काई सरिया हींअर आगाटड़ी काई अथई न टे मां सरीअ जो हींअर मुद्दा अथसि हा सरीअ जो मुद्दा हींअर सरिया कीअं चङी थी लहे सरीअ लहे थी एकड़ 25 मण 30 मण 20 मण अघु कहिड़ो आहे मन जो अॻे साल त 4042 हाणे पोइ हिन दफ़े वला करे को 5 चढ़नि औलादड़ो कहिड़ो आहे औलाद 5 पुट आहिनि 4 नियाणियूं आहिनि पढ़ाया अथई हा पढ़नि पिया कहिड़नि क्लासनि में था पढ़नि हिकिड़ो 14 में पढ़े थो हिकिड़ो 7 में हिकिड़ो 6 में अच्छा हिकिड़ो 14 में थो पढ़े हा माना त ख़ैर जो BA जो करे न जी हा उहो कंहिं कॉलेज में थो पढ़े यूनिवर्सिटी में ग़रीब हो असां हाणे तुर दम कोन जो असीं छॾियूं ॿार किॾां वञनि हाणे 14 पढ़े पियो कई अथई पुट यूनिवर्सिटी ताईं पहुचायो अथई इहो नंढड़ी ॻाल्हि कान कई आहे ॻोठ में मसइला कहिड़ा आहिनि उहे असांखे ॿुधायो ॻोठ में मसइला कहिड़ा ॿुधायो असां न बिजली आहे न घटी आहे न गटर आहे का शइ कान्हे 5-6 साल असां वटि बिजली आहे कोन ट्रांसफार्मर खणी आहिनि भॼी वॾेरनि वटि बीठा आहियूं केरु बिजली कोन थो ॾिए को घटी कोन थो ॾिए पकी लाइ वोटनि जे लाइ सभु कुझु अचे थो बसि असांजा त बाबा हो पोइ त असांखे पुट बि कोन था कनि इहो छो थो थिए आख़िर मसइलो छा बसि छा वॾेरनि खे छा चऊं हर कंहिंजी मर्ज़ी आहे करे असांजे करे हाणे असीं आवाम न हूंदी त वॾेरा छा कंदा वॾेरनि जो छा पंहिंजे वोट ते कोन खटींदा न पर हुन महिल बीठा भाकुर पाईंदा पोइ वञ त ॿाहिरि कोन था निकिरनि अवाम खे बि त थोरो सोचणु खपे न हींअर तव्हां पाण में ॻोठ में का तंज़ीम का असां कई आहे हाणे पाण में त थोरो ॿधी कयूं त कुझु वॾेरनि खे ख़बर पवे हाणे ॾिसो था न घटी आहे न को गटर आहे स्कूल बि कोन्हे कुझु बि कोन्हे सुई गैस पई वञे पासे हा पासे खां वञे बि असांजे कुझु बि कोन्हे ऐं वाटर सप्लाई जो बि कोन अथव न कुझु बि कोन्हे का शइ न घटी न कुझु मींहुं थो वसे त हितां बच्चो ॿाहिरि निकिरी कोन सघे को बीमार थी त जॾहिं कुल्हे ते खणी रस्ते ते पहुचायूं
का सहूलियत कोन्हे। ज़रदारी साहब जो ज़िलो आहे, ज़रदारी साहब जो ज़िलो आहे पर हा ॾिसो पाण ॾिसो त हीअ ॻोठ आहे, क़दीमी ॻोठ आहे पर कुझु बि कोन्हे को। गफ़ार पुट कहिड़ा हाल अथई? हाल भला आहे न। किथां पियो अचीं? नवाब अली स्कूल मां। स्कूल मां? जी जी। पोइ सवेरे निकितो हुई? बस थोरो मिलाद आहे इन जे करे मोकल वठी आहियां। मिलाद जे करे मोकल वठी आहियां। जी जी। काएं क्लास में तो पढ़ी? मैट्रिक में। मैट्रिक में ॾाढो सुठो। केसि ताईं पढ़ंदे? इंशाल्लाह यूनिवर्सिटी ताईं वेंदासीं। यूनिवर्सिटी ताईं वेंदो? इरादो आहे इंशाल्लाह। हा हिम्मत कजां इंशाल्लाह। यूनिवर्सिटी ते वञणो आहे। ॻोठ में मसला कहिड़ा आहिनि? ॻोठ में 15 जेको आहे सो 15 खां लाइट वियल आहे, जेको आहे सो 6 साल हले पियो, न लाइट आहे न गैस आहे वग़ैरह वग़ैरह घणियूं ई फैसिलिटीज़ न आहिनि असांजे हिन जेको आहे ॻोठ में। न गटर लाइन आहे, जेॾीमहिल मींहुं वसे थो त असांखे तकलीफ़ थींदी आहे निमाज़ पढ़ण में। इमाम साईं त वरी घणो पाणी बीठल हूंदो आहे हिते, जेको आहे सो तकलीफ़ थींदी आहे असांखे घर खां निकिरण ताईं, मस्जिद में पहुचण ताईं। हाणे हिकिड़ो त लाइट कान्हे का? जी जी। सुई गैस अथव? न न इहो बि न आहे। वाटर सप्लाई जो न न को बंदोबस्तु न आहे हिन मस्जिद में। हाणे तूं मैट्रिक में पियो पढ़ी, हाणे जवान थी वई, मुछुनि जी सावक इंशाल्लाह। थी मूंखे ॿुधाए त मसइलनि जो जवाबदार केरु आहे? छो नथा मसइला हल? जवाबदार असां हितां MPMN तक जा जेॾीमहिल वोटनि जो टाइम थिए थो त अचनि था, चवनि था त तव्हां असांजा बाबा जीअं चाचो पहिरां ई चयो तव्हां असांजा बाबा आहियो, ओॾीमहिल त राज़ी नाज़ी कनि था, पोइ त को बि जेको आहे सो रिप्लाई कोन था ॾियनि। ओॾे हितां वञनि था त को जवाब ई न आहे। को जवाब ई न आहे। सही। अच्छा हाणे तुंहिंजो छा थियण जो प्रोग्राम? इंजीनियर, डॉक्टर, कीअं? इंशाल्लाह डॉक्टर थियण जो प्रोग्राम। डॉक्टर थियण जो प्रोग्राम आहे इंशाल्लाह। अल्लाह करे इंशाल्लाह। डॉक्टर थींदे मुंहिंजी दुआ अथई। बाबा तुंहिंजो नालो छा आहे? जी मुंहिंजो नालो शोभान लाखो आहे। शोभान लाखा। ॾे ख़बर कीअं पई ज़िंदगी गुज़रे, काएं दर्जे में तो पढ़ी, हाल अहवाल त ॾे। मैट्रिक में पढ़ंदो आहियां ऐं ज़िंदगी अलाह करे सुठी गुज़रे बि, पर ॻोठ हाल न आहे। छा आहे ॻोठ में? ॻोठ में न को नेकाल आहे, न को घटियूं आहिनि, न को का शइ, सुई गैस बि न आहे। ऐं उनखे अलावा मींहुं जॾहिं बारिश थींदी आहे त सॼियूं घटियूं पाणी सां फुल हूंदियूं आहिनि, घर खां ॿाहिरि निकिरी न सघंदा आहियूं। अच्छा जी। घटियूं बि कोन्हनि, गटर लाइनूं बि कोन्हनि, सुई गैस बि कान्हे, वाटर सप्लाई बि कोन्हे को, बिजली भला? बिजली बि न आहे। बिजली 2015 में वञी चुकी, हींअर 2021 हले पियो, अञा ताईं न आहे को बि इंतज़ाम। भला हिते स्प्रे का मच्छरनि जी करण ईंदा आहिनि या छा? न न उहा बि कोन थींदी आहे। पर वोट त ॾियो था? वोट ॾियूं था, MN MP अचनि था, वरी वादा करे वरी अचनि ई कोन था। पोइ हाणे तव्हां पढ़िया आहियो, पोइ हुनजो हल कहिड़ो आहे? कीअं इन मसइले खे हल कजे? हल इंशाल्लाह असां पढ़ी लिखी को कंदासीं, पंहिंजे ॻोठ जो सुधारो कंदासीं। इहो माना आहे न इरादो? असांजो इरादो आहे इहो ई। तूं केसि ताईं पढ़ंदे? मां बि तक़रीबन यूनिवर्सिटी जे अल्लाह ताईं ॾिनी तौफ़ीक़ त वेंदासीं इंशाल्लाह। रब तौफ़ीक़ ॾींदो, हिमत कंदे यूनिवर्सिटी ताईं पहुचंदे। जी। हाणे तव्हांजो वरी ॿियो बि कमु आहे त हिते जेके ॻोठ जा ॿार आहिनि उन्हनि खे बि थोरो तालीम ॾियो, पढ़ायो उन्हनि खे। तालीम स्कूल बॉइज़ स्कूल आहिनि, गर्ल्स न आहिनि, इन लाइ ॿार नंढड़ा वेंदा आहिनि, छोकिरा छोकिरी गॾिजी वेंदा मास्तर आहे हिकिड़ो? जी मास्तर ॿियो बि न आहे। जी जी। पोइ कीअं पढ़ाईंदो हूंदो? पहिरीं हिकिड़ो ॿियो बि उस्ताद आयो, पर वरी उहो बि बदिली करे छॾियो, अलाए छा लाइ। उहो बि बदिली करे जी। हाणे मसइला हल कीअं थींदा? मसइला हल हाणे बसि जीअं असां त कोशिशि कंदा रहंदासीं, पोइ अॻिते MN MP वारनि जी मर्ज़ी। हिन बस्तीअ जे ॿिनि पासे खां सुई गैस जूं लाइनूं वञनि थियूं, पर हिन बस्तीअ खे सुई गैस मिलियल कोन्हे का। हेॾी वॾी बस्ती जंहिंमें ड्रेनेज जो को बि निज़ाम कोन्हे, घटियूं पकियूं न आहिनि, वाटर सप्लाई हिननि खे मिलियल कोन्हे। जर जो पाणी पीअण में त मिठो आहे, पर चयो थो वञे त उन पाणी में बि तमामु घणा मसइला आहिनि, उन जी टेस्ट थियल न आहे। नतीजे में हिते तमामु घणियूं बीमारियूं पिया आहिनि। कारी साई जा मरीज़ आहिनि, TB जा मरीज़ आहिनि, मलेरिया, चमड़ीअ जूं बीमारियूं हिते आम आहिनि। हिन बस्तीअ जा माण्हू मज़दूरी करे पंहिंजी ज़िंदगीअ जी जंग विढ़ंदा आहिनि। के हार पोइ बि कनि था त किन वटि चुपायो माल बि आहे, ऐं घणनि वटि आध्यारो चुपायो माल आहे जेके उहे अध ते वठनि था ऐं पोइ उनखे पाले वॾो कनि था, ऐं उन ते उन्हनि जो गुज़र सफ़र थिए थो। हिननि सां जेको वॾे में वॾो मसइलो आहे उहो बिजलीअ जो आहे। 2015 में हिननि जी बिजली कटी वई ऐं हाणे 2021 थो हले, यानी 6-7 साल थिया, पर हिननि खे अञा ताईं बिजली कान्हे मिली। ही माण्हू वोट कंदा आहिनि ऐं हितां जा नुमाइंदा हिननि खे आसरा ॾींदा आहिनि त असां तव्हांजो सभु मसइला हल कंदासीं, पर हाणे 3 सालनि खां मथे अरसो गुज़री चुको, पर को बि हिननि जो मसइलो न आहे हल थियो। ॻोठाणा इहो चवनि था त असीं पंहिंजी ॻोठ सतह ते तंज़ीम ठाहींदासीं, ऐं हाणे नुमाइंदनि खां सुवाल बि कंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त तव्हां असांखे छा ॾिनो आहे। जेकॾहिं हुननि कुझु ॾिनो हिन साल ॾेढ में त उन्हनि खे वोट कबो, न त असां पंहिंजो फ़ैसिलो पाण कंदासीं। अमां तबियत कीअं अथई? अदा तबियत कुझु पेट में आंजा आहे, ॿियो कुझु कोन्हे। हाँ हा
बचड़ा घणा अथई? बचड़ा ॿ बचड़ा आहिनि, 2 नियाणियूं आहिनि, 4 ॿार। हा छोकिरा भला पुटड़ा छा कनि? इहो धंधो बंधो लॻो पिया आहे बनीअ जो। बनी जो हा। हर पोइ कंदा आहिनि? न न असांजी पंहिंजी आहे। पंहिंजी आहे? हा, इहो भलो आहे त पंहिंजा ॿार आहिनि। भला छोकिरा परणाया अथई? हा 2 परणाया अथमि। हा 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 ॾाढो भलो कयो अथई। भला नुंहुं को ख्यालु रखंदी थियूं या? नो आख़िर खां हूंदियूं ख़्यालु रखंदियूं न। हा सही आहे न। मानड़ी बानड़ी खाराए? हा हा ॾाढो भलो। अमा इहो ॻोठ में मसाला कहिड़ा अथव? अदा न असां वटि आहे बिजली, न आहे इहो गैस, हओ बसि कुझु कोन्हे। न्याणियुनि जो स्कूल बि त कोन्हे न? नियाणियुनि जो स्कूल आहे कोन्हे अञा। उहो मां छोकिरनि जो अथई? उहो त छोकिरनि जो, माई नियाणियुनि जो कोन्हे, छोकिरनि जो कोन्हे। हा भाउ नियाणियूं बि उते वञी पढ़नि? न न नियाणियूं असीं कोन था छॾियूं। छो नथा छॾियो? न त हाणे छोकिरा रुॻो आहिनि छोकिरा। हा सही आहे न। अॼु ॾिस ज़माने में ॾिस ॻाल्हि कयां, लख जी ॻाल्हि ओ ईअं भाउ। माना नियाणियुनि जो अलॻि स्कूल? ओ ईअं हा भाई, अलॻि स्कूल त पोइ पढ़ाईंदियूं न? हा दा हा। अमा हाणे सुई गैस बि कान्हे का त पोइ रधो पको त काठियुनि ते थींदो? असीं काठियुनि ते, इहो काठियूं। सुई गैस पासे खां वञे पई? न न असां असीं कोन था, न को असीं पंहिंजे छेणा छंडा काठियूं बाठियूं मानड़ी टुकड़े इहो पचाए वेठा आहियूं। सही। अमा पर वोट त ॾियण वई हूंदी आहे न? वोट त 10 टका असीं ॾे आयासीं अदा। पोइ उन 10 टका कयो? उन कुझु कोई छा कयूं? कुझु कोन कयूं। अमा वोट बि वठियो था वञनि, असांजे बच्चनि जे लाइ स्कूल बि नथा ॾियनि। न न वरी पैसा न ॾियनि या चवनि था त कोन्हे रत। अदा वोट जा आहिनि पोइ कोन आहिनि, बिजली कान थी कान्हे। बिजली बि तव्हां वटि कान्हे? न न न को बिजली, न को गैस, न कुझु बि न। मच्छर त ॾाढो थींदो हूंदो? पोइ छा कयूं भला? बसि मिड़ी आहे हा ओ ईअं भाई ज़िंदगी हा वाह। नियाणियुनि जो ॿार लाथो? हा 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 ओए वो औलादी आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह। माना तूं हाणे का गणती कान्हे का? न न मूंखे का बि गणती कान्हे का। हा न? हा घर वारो ज़िंदा आहे या न? ओ वीचारो वियो। ओ वियो। बचड़नि जा ॿार लही? हा हा दा हर कंहिंखे आहे। हा बसि अदा इहो चारो रसो ठहियलु आहे। हओ हओ। घटियूं बटियूं बि पकियूं कोन अथव? न न न न ई ॾिसी थी घटी असांजा जे मींहुं पवे त पोइ पाणी घटी मींहुं त घर में कोन वेंदो, आख़िर ॿाहिरि वेंदो न। मां तबियत कीअं आहे? अब काक त कान्हे, हलां थी न साक वठे थी, ॿियो ख़ुशि आहियां हाणे। मां पोइ दम जी तकलीफ़ त कान्हे? दम थींदो आहे पर दवा ॿवा वठूं था, पोइ अलाह पनाह ॾींदे रबिल आलमीन सोणा सॻो। घणा आहिनि? ऐं बचड़ा ही पंहिंजा अथऊं, औलाद कोन्हे। औलाद कोन? न भाइर औलाद मुर्गो कोन थियो, पर भाइर हुआ उहे वीचारा ए जान छॾे विया आहिनि। हा हा। घर वारो? उहो बि गुज़ारे वियो। पोइ मां हाणे औलाद बि कोन्हे को, पोइ घर वारो बि वियो हलियो, भाइर बि विया। भाइटो हिकिड़ो आहे, अलाह साईं भाइटनि खे वॾी हयाती ॾे, भाइटे साण आहियां। भाइटे सां? हा हा अलाह ख़ुशि रखे थो? हा वाह हा। इलाज बिलाज? हा हा बीमार बड़ी उन जे मथे ते आहे। छा कंदो आहे मां? ओ बनी पंहिंजी बनी जो हिकिड़ी 28। हा हिकिड़ो 28। 4 एकड़ आहिनि? हा हा। उन मामा चङो थियो वञे भला? शुक्र आहे शुक्र आहे। बसि अलाह ॾे पियो बराबरि। सरकार त कोन थो ॾे। अलाह साईं बेनज़ीर वारा पैसा तोखे मिलंदा? न बा ये त ॿियनि त कुराड़नि खे मिलनि पिया। न न असांखे कोन था मिलनि। अमा पोइ तूं वोट त कयो हूंदो न? वोट वठनि था। हा पोइ माशाअल्लाह। पोइ मां छो था कनि सदाईं वोट वञनि मसला हल? न न वोट वठी वेंदा आहिनि था। असांजा भाइटा चवनि त हलो बा वोट ॾियो। हा ॾियण वारा आहिनि हू। हा जॾड़ियूं बि खयो वञनि गाॾियुनि ते। हा हा उते लाइन में धिका थाबा। पोइ मां उहे हिते ॾियनि कुझु बि कोन था। अलाह ख़ुशि करे। हा मां अमड़ी वियो तव्हां त दुआऊं कंदो। अलाह ख़ुशि करे। अमा नियाणियुनि जो स्कूल बि कोन्हे? न न न न आहे रुॻो छोकिरनि जो। हा सुई गैस बि कान अथव न? मुर्गो न। रधो पको काठियुनि ते छेणनि ते पंहिंजो मालड़ो आहे। मालड़ो आहे। शुक्र आहे शुक्र आहे। उन ते गुज़र सफ़र। हा अमा घटियूं बि पकियूं करे कोन? न न न न न हींअर ॾिसियो थो वञे न कचूं कचूं आहिनि। पोइ मां हिन मसला हल कीअं थियनि आख़िर? सरकार करे रबा। सरकार करे।
मां सरकार त नथी करे न। नथी करे त मौला ख़ुशि करे असीं बि ॾुखिया सुखिया वक़्तु निभाईंदासीं अब्बा। तव्हां वोट था कयो त ॾुखियो सुखियो वक़्तु वोटनि लाइ त भाई ईअं सम्झो मिटनि खां वधीक हू मिटाइनि वोटनि जे लाइ, पोइ अलाह ख़ुशि करे। पोइ बसि वञनि था त वरी पुछनि बि कोन था। न न न न त का आहे उनखे का दम जी बीमारी छा आहे इहो पुछनि बि कोन था। न न न न अचनि ई कोन था मुल्क में। मां तबियत कीअं आहे? तबियत सही है। मां कीअं पियो वक़्तु गुज़रे? गुज़रे तो वक़्त पर हाँ ॾुखियो सुखियो मिड़ेई निभायूं था। बचड़ा आहिनि? हाँ गंज आहिनि। घणा आहिनि मां? 6 ॿार आहिनि। पुट घणा न्याणियूं घणियूं? हिकिड़ी न्याणी 6 छोकिरा। हाँ उहे भला कमाइनि था? कराची कुझु कमाइनि कुझु वरी हिते। शुक्र आहे कराची भला पंहिंजो शहर आहे कराची वञनि था। तुंहिंजो को ख्याल रखनि था? हाँ रखनि था सभु। दवा दरमल वठो था ॾियनि? सभु ॾियनि था। शुक्र आहे। इहो अमा ॻोठ में मसाला कहिड़ा आहिनि? मसला हाणे ॻोठ वारनि खे केरु चए। कहिड़ा मसला आहिनि भला? तव्हां सुई गैस? सुई गैस असां खां अॻिते वञे थी लोंग सुमरे, बाक़ी असां वटि कोन्हे। तव्हां वटि कान्हे का? न केरु उते ॻोठ में। ॻोठ में मां वोट त कयो था न? हाणे वोट कोन ॾींदासीं। वोट कोन ॾींदो? न कोन ॾींदासीं छो जो असांजे मुल्क ॻोठ में न लेट आहे न सुई गैस आहे, असां खां अॻिते वञे थी सुई गैस। तव्हां न्याणी हुयो हिते काठनि ते रधो पको करे त इलाही तकलीफ़ थी ऐं पोइ दम जूं बीमारियूं इहे सभु थियनि थियूं त सुई गैस त हुजे न? हुजे असां वटि। नाज़रीन मस्ती खुहीअ जा किस्सा ऐं कहाणियूं अव्हां ताईं पहुतियूं। हीअ बस्ती शहीद बेनज़ीर आबाद ज़िले यानी अॻूणे नवाबशाह ज़िले में अचे थी ऐं हिन बस्तीअ मुतलिक़ अव्हांखे तफ़सील ॿुधाया विया। अलमियो इहो आहे त 400 खां मथे घर हिन बस्तीअ में मौजूदु आहिनि ऐं आबादी बि 4-5 हज़ार आहे। पर हिन बस्तीअ में नियाणियुनि जो स्कूल कोन्हे, का बि डिस्पेंसरी कोन्हे, नंढड़ो को बेसिक हेल्थ यूनिट कोन्हे को, ऐं ही 7-8 सालनि खां वठी बिजलीअ जे बहिरान खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं हिननि जी बिजली कटियल आहे त अॼु ताईं हिननि खे बिजली न मिली सघी आहे। हिन बस्तीअ में बीमारियूं आहिनि, का ड्रेनेज जो को बि निज़ाम कोन्हे, घटियूं हिननि खे पकियूं करे न आहिनि ॾिनियूं वयूं। आसपास खां सुई गैस वञी रही आहे पर हिननि वटि सुई गैस कान्हे का। ही आहे उहा सिंध जेका हिन मुल्क खे हलाए थी, जेका हिन मुल्क खे कमाए ॾिए थी, पर उन सिंध जा ही ग़रीब ॻोठ आहिनि, ही ग़रीब बस्तियूं आहिनि जिन में माण्हू ज़िंदगी तमामु घणी ॾुखी गुज़ारनि था। हिन बस्तीअ वटां नाज़रीन आऊं अव्हां खां मोकिलायां थो। ज़िंदगी रही त ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी बस्ती, कंहिं वाहण, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।